अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन, स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी पंहिंजे हल्के इंतख़ाब में सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में आगा सिराज खान दुरानी पंहिंजे क़रीबी साथियुनि सां गॾु मदईजी ऐं मिर्ज़ापुर पहुची झलमक्सी वाक़े में बिरोई बिरादरी सां तालुक़ रखंदड़ फ़ौत थी वियल वारसनि सां ताज़ियत कई आहे ऐं थींदड़ वाक़े ते इंतिहाई ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कंदे वुरसा खे हर मुमकिन मदद जो यकीन ॾियारियो आहे। यादि रहे त कुझु ॾींहं पहिरियां शादीअ जे सिलसिले में वियल जांजियुनि जी मज़दा कल्टी थी हुई, जंहिंमें मदईजी ऐं मिर्ज़ापुर सां तालुक़ रखंदड़ बिरोई बिरादरी जा 20 खां मथे माण्हू फ़ौत थी विया हुआ। नाज़रीन, ताज़ियत खां पोइ आगा सिराज खान दुरानी काफ़िले जी सूरत में सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान जेहो पारां जेहा हाउस शिकारपुर में मुनक़िद तक़रीब में पहुतो, जिते जेहा बिरादरी पारां खाइंस जो शानदार इस्तक़बाल कयो। सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान जेहो जे मेज़बानी में मुनक़िद जेहा हाउस शिकारपुर वारी तक़रीब में सरदार निसार अहमद खखराणी, नामियारो वकील आगा सनाउल्ला ख़ान दुरानी, ज़िला कौंसल शिकारपुर जे चेयरमैन आगा मसीह ख़ान दुरानी ऐं ॿियनि मुअज़्ज़ज़ीन ख़ुसूसी तौर शिरकत कई, जॾहिं त जेहा बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ सवें माण्हुनि समेत दोस्तनि, अहबाबनि ऐं सहाफ़िन पिणु तक़रीब में शिरकत कई। तक़रीब में आयल माण्हुनि जे लाइ हिकु बहितरीनु ऐं वॾो पिंडाल सजायो वियो हो, जिते आयल महिमाननि जे लाइ कुर्सियूं विछायूं वयूं ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त तक़रीब जे इख़्तिताम खां पोइ आयल महिमाननि खे शानदार लंच पार्टी पिणु ॾिनी वई। तक़रीब खे सरदार ज़ुल्फ़कार अली ख़ान जेहो आजाणो पेश कयो, जॾहिं त आगा सिराज ख़ान दुरानी, मक़बूल जेहो, नामियारे वकील आगा सनाउल्ला ख़ान दुरानी, आगा मसीह ख़ान दुरानी ऐं ॿियनि अॻुवाणनि ख़िताब कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। इंतहाई मोहतरम जनाब आगा सिराज खान दुरानी साहब, जनाब आगा मसीहुद्दीन खान साहब, सरदार निसार अहमद खान खखरानी साहब, आगा सनाउल्ला खान साहब, आगा साहब सां गॾु मुअज़्ज़िज़ महिमान, मीडिया जा मुअज़्ज़िज़ भाइर ऐं असांजे जेहा बिरादरीअ जा रईस, चङा मुड़स, मुअज़्ज़िज़ ऐं सभु भाइर, अस्सलाम वालेकुम। मां पंहिंजे तरफ़ों, पंहिंजी बिरादरीअ जे तरफ़ों सभ खां पहिरियों आगा साहब जन खे ऐं उनजे महिमाननि खे, तमामु सभिनी महिमाननि भाइरनि खे, बिरादरीअ जे मीडिया जे भाइरनि खे वेलकम चवां थो। उन सां गॾोगॾु आगा साहब जन जो मेरिट जे बुनियाद ते ज़मानत थियणु हिकिड़ो मसइले जे हल जे तरफ़ बहितरीन रस्तो आहे, जंहिंजे लाइ मां ऐं सभिनी जे तरफ़ां आगा साहब जन खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश कयां थो। आगा साहब जन सां असांजो जेको नातो जुड़ियल आहे, पंहिंजा असुल रस्ता
उहे ऐं उन खां बाद में जेको नातो जुड़ियल आहे उन में कंहिं बि क़िस्म जी कमी आयल नाहे। दरिया बि हिकु करो न वहंदो आहे, कॾहिं लाह में कॾहिं चाढ़ में हूंदो आहे, लेकिन असांजो जुड़ियल नातो कॾहिं बि कमज़ोर न थियो आहे ऐं इंशा अल्लाह ताला अल अज़ीज़ न थींदो। जॾहिं यादि कयईं ही असां सभु बिरादरी अॻ में बि हाणे बि संदसि सां गॾु आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला गॾु रहंदासीं। बाबा जी ठीकु आहे? आगा साहब जन जी शख्सियत ऐं उन्हनि जो किरदार भेट कंहिंसां करणी कोन्हे, लेकिन असां उनजे उन तरफ़ ॾिसंदासीं त उहो तमामु काफ़ी शयुनि खे मिलाईंदासीं त उन्हनि सभिनी खां चङो किरदारु, बहितर किरदारु आहे। आगा साहब जन जी वॾी महिरबानी आहे जो जेहा बिरादरीअ जे ग़रीब खाने ते तशरीफ़ फरमा थिया आहिनि। जेहा बिरादरी हमेशह साथ ॾींदी आहे, पर गुज़िरियल कुझु अरसे खां बाक़ाइदा साथ ॾींदी रही आहे। जेको प्रोग्राम असां प्योर रखियोसीं आगा साहब जन जे मान में, उहो पंहिंजे बिरादरीअ जे तरफ़ खां त हिकिड़ो प्योर बिरादरीअ जो जेको आहे प्रोग्राम रखियो वञे त जीअं खेसि खे वेलकम बि चवनि पंहिंजे ग़रीब खाने ते अचण जे सिलसिले में, ऐं आईंदा जे लाइ बि इंशा अल्लाह ताला अल अज़ीज़ इहो रस्तो क़ाइमु दाइमु रहंदो। संदसि जे दिलि में बि असांजे दिलि में बि नियतनि मुताबिक़ रस्तो साफ़ आहे। आगा साहब जन खे गुज़ारिश कंदुमि, अॻ में बि असांजी गुज़ारिशां थियल आहिनि त साईं ही अव्हांजो सरमायो आहे, ही अव्हांजो सरमायो आहे, ऐं असां अगरि तव्हां सां गॾु हूंदासीं, इहो मुंहिंजो शर्त कोन्हे को ख़ुदा न ख़ास्ता, पर मक़सदु इहो आहे त नेक नियतीअ सां जेके बि दोस्त भाइर बिरादरियूं आगा साहब जन सां गॾु हूंदियूं त इहा खेसि खे ताक़त आहे। ही माण्हू जेकॾहिं पोइते हूंदा, हिननि जा मसल मसाइल उहे जेकॾहिं ईअं रहंदा ईंदा त उहो असांजी कोशिशि इहा हूंदी त अॻु में असांजा हे मामला जेके आहिनि, हिननि जा मामला जेके आहिनि से हल थियनि, पोइ अलाह अलाह जो हबीब कंदो त इहो सरमायो तव्हांजो आहे, तव्हां वटि ई रहंदो। साणुनि सां साथ हुयो, आहे ऐं इंशा अल्लाह रहंदो। तक में मामलनि जे हल थियण जे लाइ असांजूं ख़िदमतूं हूअं बि हीअं बि पेश आहिनि। जो ॿ त अहम मसइला आहिनि। टियों, आगा साहब जन खे यादि हूंदो त जेके क़बाइली झेड़ा आहिनि उन्हनि जे लाइ संदसि जे
कोट दुरानी बंगले में हिकिड़ी ईद मिलन वॾी पार्टी हुई जंहिंमें पहिरियों सुवालु मां उथारियो मुंहिंजो साईं महिरबानी करे हिन शइ ते तवजह ॾियो जंहिंमें बेज़बान बि जेके आहिनि से आज़ार में आहिनि। ऐं इहा आगा साहिब जन जी महिरबानी उन्हनि खे जसो आहे त मुंहिंजे इन चवण खे एतिरी अहमियत ॾिनऊं जो इहा ज़िमेदारी मुंहिंजे मथां रखी वई त तव्हां हिन सिलसिले खे अॻिते कयो। बाद में बदकिस्मतीअ सां उन ते अमल घटि वधि थियो पर मां आगा साहब जे जॾहिं हुयो पंहिंजो मिनिस्टर इन में लोकल सेल्फ गवर्नमेंट में उन वक़्तु हाणे आगा साहब लाइ इहा शायदि असां बि नादे बाक़ी हाणे ॾिसो हर कोई चए थो त आगा साहब जी इहा फज़ीलत त हुन शरीफ़ जेको बि कुझु हुनखे मिलियो त विरहायूं हुन कॾहिं बि इहो जो का नौकिरी हुनजे नाले ते कई चई हुजे त हुन विकी हुजे। बाक़ी हाणे साईं जेको हुन असां बराबरि कर जेको सॼो ॾींहुं गर्मीअ में पीअंदा आहे कंदा पोइ हाणे हुनखे आगा साहब चयो अचे भाई 3 नौकिरियूं थियूं हुन ॾिनियूं 200 टन हिकिड़ी वञी विकियईं। ॿुधे हो इहा ॻाल्हि बि आहे सो सरदार साहिब खे जॾहिं इहा आगा साहिब खे ख़बर पए त हुन वरी आगा साहिब उन्हनि खे इहो जवाबु ॾिनो चए भाई माई उहो मुड़ुसु वठी वियो हुनखे पंहिंजो डॉक्टर वटि। डॉक्टर ॾिसी बीमारी चए साहिबु हिन जे भरिसां 6 महीना न वञिजांइ। ॿुधे त हुन चयो साईं मुंहिंजो ख़ैरु आहे पर ॻोठारनि खे केरु झली थो। तो आगा साहब चयो अम्मा हिकु पाई हराम आहे मूंखे पर पाण ॿियनि खे मां किथे झले सघां। तमामु घणा माण्हू जेके मूंखे पसंदि कंदा हूंदा उन्हनि खे मां पसंदि न कंदो हूंदुमि। जिन खे मां पसंदि कंदो हूंदुमि उहे वरी मूंखे पसंदि न कंदा हूंदा। इहो हिकिड़ो कुदरत जो निज़ाम आहे जेको हलंदो अचे थो। पर असुलु ॻाल्हि इहा आहे त उन्हनि पसंदि जे थोरनि माण्हुनि में बि जेके चङा माण्हू हुजनि उहे ॻोल्हणा पवनि था ऐं उनखे गेचण मां कढणो पए थो। उहे थोरा ई हुजनि पर बाबुनियाद हुजनि, बाअख़लाक़ हुजनि ऐं मुड़ुस माण्हू हुजनि, वक़्त जा गदार न हुजनि, भाड़ी न हुजनि, मकार न हुजनि, मुनाफ़िक न हुजनि, वेकाऊ न हुजनि ऐं उन्हनि खां जे उहे 2 वीचारा ग़रीब सुञा हुजनि त उहे लख दफ़ा वधीक बहितर आहिनि। मुअज़्ज़िन अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों मां सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान साहब जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जो हुन वॾो हेॾो मेड़ाक हिते इकठो कयो आहे तव्हां बिरादरी जो। ऐं उनखां पोइ मां तव्हां सभिनी दोस्तनि जो भी शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हमेशह असांजो साथ ॾिनो आहे ऐं उमेदु कयूं था त इंशाअल्लाह अॻिते बि तव्हां असां सां बांह बेली थींदव। तक़रीर करणु चाहियूं त हिते काफ़ी टाइम लॻी वेंदो। तक़रीर घणी पंहिंजो असांजे सनाउल्ला साहब कई, असांजे चाचे मक़बूल साहब कई, ज़ुल्फ़िकार ख़ान कई, वरी असां तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रिया अदा करणु था चाहियूं ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मां वरी ज़ुल्फ़िकार ख़ान जो शुक्रिया थो अदा कयां जो हुन असांखे तव्हां सभिनी वॾी महिरबानी। जेको बि तालिके में रहे थो उहो ईअं आहे ॼण को असांजे घर जो भाती आहे। आगा साहब, आगा साहब, सरदार साहब, सरदार साहब। जॾहिं सरदार साहब असांजे घर जो भाती थी सघे थो त तव्हां बि त हिसो आहियो न सरदार साहब जा। ऑटोमेटिकली तव्हां असांजा थी वियो, असांजा आहियो, रहिया हुयो, अॻिते बि इंशाल्लाह रहंदव। बाक़ी ख़ुशी थींदी त तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे बि जीअं ॿियनि दोस्तनि जा मसइला हल थियनि था ईअं ई तव्हांजा मसइला बि हल थियनि। छा जो पाकिस्तान पीपुल्स पार्टी में हिकिड़ी अहिड़ी शइ आहे अवाम जी ख़िदमत करणु, जेकी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी हमेशह पॉलिसी रही ऐं हाणे बि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी पॉलिसी आहे त अवाम वटि वञो, अवाम जा मसइला ॿुधो, अवाम जी ख़िदमत कयो। ठाहियो तव्हांखे ख़बर आहे को एक्सीडेंट थियो हेॾे जल मक़सीद जंहिंमें कोई 20 माण्हू गुज़ारे विया
ऐं हुन एक्सीडेंट में कुझु हिकिड़े ॻोठ में 8 माण्हू हुआ, कंहिं ॻोठ में 4 माण्हू हुआ, बरोई बिरादरी जा हुया ऐं ॿ टे ॿियूं। त मां असल में हेॾे अचण खां में ओॾे वियुमि, इन करे देरि थी वई। हुनजी दुआ घुरणी, उनजी जेकी मदद थी सघंदी इस्पतालनि में जेके हुनजा ज़ख़्मी आहे उनजी मां कोशिशि कई त उनजी हुते मदद बि थिए। हुते हुन सां मां ॻाल्हायो बि, MS जेको लड़काणे जो हुन सां बि ॻाल्हायुमि। ऐं हाणे कोशिशि कंदुमि त मिनिस्टर साहिबा सां बि ॻाल्हायां त जेकी मदद थी सघे उन्हनि जी मदद कयूं। इन करे थोरी देरि थी वई, उनजी मां माज़रत थो चाहियां। हमेशह मुंहिंजी आदत रही आहे मां टाइम ते ईंदो आहियां, पर तव्हांखे मां वेलकम थो कयां, सरदार साहिब खे वेलकम थो कयां। सरदार साहिब मुंहिंजो भाउ आहे ऐं गॾिजी असां अॻे बि हलिया आहियूं, हाणे बि हलंदासीं ऐं इनशाअल्लाह तरक़ी थींदी, तव्हांजी बि तरक़ी थींदी। तव्हां गॾु हूंदव त हिकिड़ी वॾी ताक़त आहियो ऐं तव्हां ताक़त जे करे असां हलूं था। तव्हां असां न बीहो त असां न हेॾे वञूं न होॾे वञूं। तो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि, ज़माने सां हर शइ हलंदी आहे, ज़माने सां शयूं चेंज बि थींदियूं आहिनि, ज़माने सां शयूं ईंदियूं बि आहिनि। बाक़ी कुझु माण्हू ईंदा आहिनि जेके ईंदा आहिनि वरी वेंदा आहिनि, उहे लॉलीपॉप खाइण ईंदा आहिनि, लॉलीपॉप खाई पोइ हलिया वेंदा आहिनि। असांजो ॿियो रिश्तो आहे, असांजी त बिरादरी आहे तव्हां सां, मरणे परणे अचिणो वञिणो आहे। इन में लॉलीपॉप जी ॻाल्हि ई कोन्हे। उहो अंग्रेज़ हूंदो जेको सोचंदो लॉलीपॉप बि आहे। अॼुकल्ह ॿुधो लॉलीपॉप बि महांगो थी वियो आहे, 5 रुपए जो घटि को लॉलीपॉप मिले कोन थो। सो बाक़ी ॾिसो, हर शइ जो टाइम हूंदो आहे, नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। जंहिं ज़माने में हिते मक़बूल साहिबु ॻाल्हि कई लोकल बॉडीज़ जी, त मुंहिंजी कोशिशि रही त जेका शइ बि मूंखे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जंहिं कुर्सी ते मूंखे विहारियऊं लोकल बॉडीज़ जे मिनिस्ट्री ते, त मां पूरी कोशिशि कई त पीढ़ियूं मुंहिंजो तालको गड़ियासीं तालके में जेतिरी मां नौकरियूं ॾिनियूं रिकॉर्ड, उहो रिकॉर्ड आहे। उहो मां चैलेंज थो कयां, को बि अचे मां सां चैलेंज करे ॾेखारे त 1 ग्रेड खां वठी 17 ग्रेड ताईं जेके बि जाइज़ नौजवान हुया, जेके पढ़ी लिखी वेठा, जेके बेरोज़गार हुया, जंहिंजे घर में चूल्हो कोन हो, मूंखां असल में छा हो जो जॾहिं इलेक्शन बि थिए, इलेक्शन खां अॻु में शहीद मोहतरमा जॾहिं शहादत खां अॻु में हिते आई, असांखे लाड़काणे में सभिनी कैंडिडेट खे गॾु कयो हुई। जॾहिं हुनखे गॾु कयईं त हुनखे बीहारे हथ मथे खणी ओथ खणायईं त हे जेके बि वोटर आहिनि, जेके बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा वर्कर आहिनि, फॉलोअर आहिनि, सपोर्टर आहिनि, तव्हां ओथ खणो, माना कसम खणो त तव्हां इन्हनि जी ख़िदमत कंदव, इन्हनि खे नौकिरी ज़रूरु ॾिजो। ऐं मूंखे ख़ासि शहीद मोहतरमा चई वई त जीअं सवाबु कमाइणो थी त ग़रीब जे घर में वञी चुल्हो ॿार। मां पूरी कोशिशि कई त हर ग़रीब जे घर में जेतिरी मुंहिंजी वसियत हुई, जेको मां करे सघियुमि, मां घटि कोन कयो आहे, मां पंहिंजी तारीफ़ कोन थो कयां, पर हमेशह मुंहिंजी कोशिशि रही आहे त जेका शइ मिलंदी आहे उहा विराइबी आहे आवाम में, ग़रीब आवाम में विराइबी आहे, त जीअं उहो तकलीफ़ मां निकिरी अचे। कुझु अहिड़ा बि दोस्त आहे जेके अॻे हिकिड़ो सिस्टम हूंदो जंहिंमें असांजा जेके सिंधी भाउर आहिनि उहे डिमोरलाइज़ हूंदा, उन्हनि जी जेकी वधि में वधि नौकिरी वठणु वेंदा, ही क्लर्की, चौकीदारी, वधि में वधि जेको पढ़ियलु लिखियलु छोकिरो हूंदो उहो चवंदो साईं मूंखे मास्तरी खपे, उन खां मथे मूंखे न आहे वञिणो। त मां ज़ोर इहे सभिनी खे ॿाहिरि कढियो। अॼु कराची में वेठा अथव, अॼु कराची में लियारी डेवलपमेंट अथॉरिटी में वेठा अथव, मलीद डेवलपमेंट अथॉरिटी में वेठा अथव, बिल्डिंग कंट्रोल में वेठा अथव, सॼी सिंध में TMO, CMO, मतिलबु का अहिड़ी लोकल गवर्नमेंट जिते न हूंदो। ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿाहिरि निकिरंदव त तरक़ी कंदव न। हाणे उहे दोस्त तरक़ी कनि पिया, उहे छोकिरा यंग जेके छोकिरा हुया नौजवान, मां उन्हनि ते फ़ख़्रु कंदो आहियां। जॾहिं मां वटि ईंदा आहिनि मिलणु, ईंदा आहिनि चकर ॾींदा आहिनि, त मूंखे फ़ख़्रु ईंदो आहे गड़ियासीं जो छोकिरो मां ॾिसां थो सॼी सिंध में हले पियो। पोइ माण्हू हुन खां पुछनि था बाबा काथो जो आहे, चई गड़ियासीं। मां ठीको कयां त गड़ियासीं जो, जाॾे वञी गड़ियासीं त छो तव्हांजो हक़ु आहे न, पर छो न मां हूंदुमि। इनशाला जेका शइ मां वटि हूंदी उहा तव्हांजी हूंदी, तव्हांजे साम्हूं रखंदुमि, सरदार साहिब जे साम्हूं रखंदुमि, पोइ जेको हूंदो ओड़े हिसाब सां विराईंदासीं। तव्हांखे मां वेलकम थो कयां। इनशाला
हे को ॾे वठ जी ॻाल्हि कोन्हे असां रहूं था न उते असांखे मरणो बि उते आहे पढ़णो बि उते आहे उन ज़मीन में वञिणो आहे वॾा बि हिते गुज़ारे विया तव्हांजा वॾा बि असांजे वॾनि सां गुज़ारे विया त असांखे गॾु हलणो आहे अॼु असां वरी गॾु थिया आहियूं इनशाला असांजी ताक़त वधी आहे इनशाला जेके बि मुखालिफ़ आहे उनखे ख़बर पवंदी सरदार ज़ुल्फ़िकार खान आगा सिराज खान अञा थोरी घणी ख़बर पई अथनि अञा मुंहिंजी नियत पई विढ़े अहिड़ाइनि सां नियत अहिड़ी पई विढ़े जो पाणी साम्हूं तव्हांजे ईंदा सो नियत जी मार जेकी हूंदी आहे ॾाढी मुश्किल हूंदी आहे उनखे उन सां माण्हू न विढ़ी सघंदो आहे तो उन्हनि खे हणिबी आहे नियत जी मार अथनि फत कनि पिया तकलीफ़ में आहिनि वरी बि असांखे ॾुख थींदो आहे त तकलीफ़ में न अचनि हिन करे चवंदा आहियूं छॾे मथे हिकिड़ो ॿिलो पियो घुमे तव्हां त न पालियो आहे सरदार साहिब ॿिलो पियो मूंखे नज़र अचे मां चयो अलाए तव्हां पालियो आहे अलाए छा इन ॿिलनि खां ख़्यालु कयो तव्हांजी वॾी महिरबानी हिते मां प्रेस जा इलाही दोस्त वेठा आहिनि इन सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं हमेशह मुंहिंजो साथ ॾिनो आहे शिकारपुर प्रेस क्लब जेको आहे प्रेस जा जेके दोस्त आहिनि शिकारपुर जा बुरे वक़्त में जॾहिं नैब जो केस थियो सभिनी खां वधीक हिननि मूंखे सपोर्ट कयो मां हिन जो थोराइतो आहियां इहो थोराइतो इहो थोरो अहिड़ो आहे जेको न रहंदुमि सरदार साहिबु इलाही दफ़ा मां वटि आयो जेल ते आयो कोर्ट में आयो असेंबली में आयो इहो तव्हांजो अहसान मां लाइ ई कोन थो सघां माना तव्हां आहियो सभु सरदार साहिबु आयो माना तव्हां आहियो तो इहे शयूं उहे हूंदियूं आहिनि जेकी तकलीफ़ में जेको तव्हां सां गॾु बीहंदो आहे उहा शइ विसरंदी न आहे सॼी उमिरि ताईं जेसि ताईं मां जीअरो आहियां मां त कोन थो विसारियां पर पंहिंजे नाननि खे बि चई वेंदुमि त बाबा फलाणो माण्हू जेको अथव उहो जेन्युइन माण्हू अथव सरदार अथव ख़ानदानी माण्हू अथव जेको तव्हां सां बीहंदो बाक़ी ज़मानो पियो हलंदो आहे ज़माने सां हलिबो आहे माण्हुनि खे माण्हू हिसाब सां ॾिसबो आहे तो आख़िर में तव्हांजो मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांखे मां इलाही देरि बि कराई इंतज़ार बि करायो तव्हां खां बि माज़रत वरी वठंदुमि पर इनशाला तव्हां वटि तव्हां बि वेठा आहियो गड़िया थींदे तव्हांखे कोन छॾंदुमि ईंदुमि तव्हां वटि इनशाला सभिनी सरदार साहिब खणी ईंदुमि तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मीर इरफान अली ख़ान जेहो ऐं सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान जेहो तक़रीब बाबति हिन तरह वीचार वंडिया कयो आगा साहब बि हिन प्रोग्राम में शरीक थियो असांजो सिंध असेंबली जो स्पीकर आगा सिराज खान दुरानी त इहो छा प्रोग्राम हुयो उन हवाले सां कुझु ब्रीफ कयो असांखे ही आगा साहब असां वटि आयो पंहिंजो सॼो तव्हांखे ॿुधायो त कहिड़ा तालुकात आहिनि असांजा तव्हां ॿुधो असांजा पुराणा तालुकात आयो थोरो हिकिड़ो ज़माने सिरी असां पंहिंजे माण्हुनि जे करे थोरो ॾुख हुयो पंहिंजे माण्हुनि जे करे असांजे जेके बि आहियूं त अलहमदिल्ला उन सॼी शइ दूरि करे छॾी आयो असांजे अखियुनि ते असांजो उन सां साथ आहे पूरो पहिरियों बि हुयो हाणे बि रहंदो अच्छा इहो तव्हां जेको पहिरियां शुरूआति में आगा सिराज खान जा तव्हां इतादी हुयो उन खां पोइ जेका ईंदड़ इलेक्शन हुई उन में तव्हां वरी गौस बख्श खान मार साहब ॾे उन जा इतादी हुयो त हिन वक़्तु छा पोज़ीशन आहे तव्हां ॿिन्ही सां आहियो या हिकिड़ी धुर सां आहियो हाल त हो असांजो इतादी आहे गौस बख्श खान ठीकु आहे जेके उन जे हिसे में आहिनि माण्हू उहे हुन जे हिसे ॾे आहियूं जेके आगा साहब जे हिसे में आहिनि उहे उन जे हिसे में आहिनि ॿिन्ही खे गॾु खणी हलणो आहे न बिल्कुलु न उहो न आहे उहो बसि पहिरियों आगा साहब असां जीअं हुयासीं उअं ई आहियूं हाणे इंशाअल्लाह बाक़ी ॿियो जेको तव्हां सुवालु कयो आहे उहो थोरो वक़्त खां अॻु में जो आहे इहे कुझु शयूं आहिनि जेके थी सघे थो त उहो पाण बि नरम हुजे एॾो हा हा बिल्कुलु
अच्छा सर, इन जेको प्रोग्राम में उहे कमारिया साहब कोन आहे, हालांकि उहे बि आगा साहब जा इतादी आहिनि। उहे न उहो इलाही प्रोग्रामनि में ॾिसो, जीअं हिननि जो थियो ख़ादिम हुसैन दलक जो प्रोग्राम, उन में बि न हुया उहे कुझु काफ़ी। माना तव्हां उन्हनि खे दावत न ॾिनी हुई या मतिलबु छा मसइलो हुयो? न, इहा ॻाल्हि न आहे। हे दावत जो हुयो त आगा साहब खे असां वटि अचिणो हुयो, पंहिंजे हुन ख़्याल सां आयो, जीअं गॾु असां सां कमु कयो। अॻे बि असां सही कमु कयो आहे, हाणे बि कमु कंदासीं गॾु इनशाअल्लाह। बाक़ी उहो ॿी ॻाल्हि आहे जेको तव्हां सुवालु कयो आहे, उहो असां पंहिंजे उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? उहो बसि उहो माण्हुनि जे जेका हूंदो असां हूअं हलंदासीं, जीअं माण्हू जाॾे चवनि था हूअं कयूं था। आहे त पब्लिक पावर आहे न। सही। न, कमारियनि खे असां जेको सुवालु कयोसीं उहो इहो हुयो त कमारियनि खे तव्हां दावत न ॾिनी हुई या हू पाण न आया, या दावत ॾिनी बि हुयनि तव्हां पोइ बि न आया, छा हिन जी? न, दावत त उन्हनि खे न हुई, बिल्कुलु न हुई, दावत न हुई। ऐं हे हिकिड़ो पंहिंजो हुई गैदरिंग ई असांजे क़ौम जी। असांजा ॿिया जेके भाइर हुया बिरादरी जा, जेके उन शइ सां तालुक़ु रखनि था, ॻड़ियासीं मदे जी ऐं असांजो ॾखण सॼो आगा साहब जो हल्को हुयो। उहे सभु माण्हू हुया, उन्हनि जा सभु चङा मुड़ुस घुरायासीं। अच्छा, हीअ जेके प्रोग्राम में माना जेका जिया बिरादरी हुई, उहा सिर्फ़ु आगा साहब जे तक सां तालुक़ु रखंदड़ बिरादरी हुई या शिकारपुर ऐं आसपास? ही आगा साहब जे तक सां जेका हुई, हे सभु उहे हुया। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी। साईं, हीअ जेको प्रोग्राम हुयो अॼु, जेका तकरीब हुई, हिन में जेको आगा सिराज ख़ान दुरानी जेको स्पीकर आहिनि सिंध असेंबली जा, उहे बि शरीक थिया हुया। त हिन प्रोग्राम जो छा मक़सदु हुयो? प्रोग्राम जो मक़सदु इहो हुयो त जेको आगा साहब सां असांजो नातो जुड़ियल हुयो, जेको मां पंहिंजे तक़रीर में बि चई वियुसि, त उहो असांजो टुटल न हो। उहो ॿीहर जॾहिं आगा साहब उन शइ खे यादि कयो त असां उनखे खुली दिलि सां जेको आहे सो पंहिंजे उन नाते खे बहाल कयोसीं। उन सिलसिले में ॿियो संदुनि जी पंहिंजो ज़मानत जेका थी, त इन दौरान जेके आहिनि से, त उहो बि हिकिड़ो सबबु ज़रूरु हुयो। पंहिंजे बिरादरीअ सां मिलण बि हुयो, ऐं उहो नातो जेको हुयो पंहिंजो उन खे बहाल करणु जेको आहे सो उन इहो सिलसिलो। अच्छा साईं, तव्हां जेको इन ॻाल्हि जे दौरान चयो त नातो टुटल बि न हो ऐं नातो बहाल बि कयोसीं, इहे ॿ ई जेके लफ़्ज़ आहिनि उहे मुतज़ाद आहिनि, इन जो थोरो वज़ाहत कयो। मुतज़ाद कोई कोन्हे को, छो त बहाल उहो थींदो आहे जेको टुटल नातो हूंदो आहे। इन में ॿी का बि राय कोन्हे का। मां सवाइ इन जे त तिखे सिज में कॾहिं कॾहिं ककर अची वेंदा आहिनि, त हिकदमि छांव थी पवंदी आहे, मध्यम थी पवंदो आहे मामिलो। पर इन जो मक़सदु ईअं न आहे त को सिज भॼी वियो, सिज बहाल रहंदो आहे। उहो ककर हटी वेंदो आहे त पोइ सिज जी उस साॻी बहाल रहंदी आहे। अच्छा साईं, हिते जेका तकरीब हुई उन में तव्हांजे बिरादरी जा जेके माण्हू शरीक हुया, उहे कंहिं मख़सूस इलाइक़े सां सिर्फ़ु तालुक़ु रखंदड़ हुया या 95% ॻड़ियासीं तालुक़े सां? ऐं जेको गुज़िरियल इलेक्शन में तव्हां जेको आहे इन ते कई हुई सपोर्ट मार साहब खे, तव्हां मार साहब जा इतादी हुयो, त हिन वक़्तु माना जेको चूंकि मार साहब हुनजी सियासी पार्टी अलॻि आहे, आगा सिराज ख़ान जी अलॻि पार्टी आहे, त हिन वक़्तु छा पोज़ीशन हूंदी तव्हांजी? बेशक महर साहब जी सियासी पार्टी अलॻि हुजे, पर असांजा महर साहब सां मज़बूत तरीन तालुकात आहिनि, ऐं इहे न टुटण जहिड़ा। जीअं आगा साहब सां न टुटण जहिड़ा हुया, ईअं उन सां ई आहिनि। अच्छा, इन जो मतिलबु हुयो त तव्हां साॻे तक में ॿिन्ही सां जेको आहे हलंदव? बिल्कुलु, असांजो उन्हनि जे शख़्सियतुनि सां वास्तो आहे। उहे शख़्सियतूं किथे थियूं वञी बीहनि, कहिड़ी पार्टीअ सां थियूं बीहनि, असांजो उन सां कोन आहे, उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे, असांजी उन में का रुकावट न हूंदी आहे। अच्छा सर, ये जेको कमारा सरदार आहिनि उहे बि आबड़ में आहिनि, ऐं ॿुधूं था त जिया बिरादरी बि आबड़ में आहे, त उन हवाले सां इन प्रोग्राम में उहे कमारिया जेके आहिनि उहे आगा सिराज जा बि इतादी आहिनि, त
उहे प्रोग्राम में न नज़र आया, उनजी छा वजह? असांजो उन्हनि सां को बि तालुक़ु कोन्हे को, लिहाज़ा जंहिंसां तालुक़ु न हूंदो आहे उनजे हुजण जी बि ज़रूरत न आहे। रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़।